कूड़ो में ज़िले सिजावल जे शहर जाती वासी प्रेमी जोड़े जो एहतजाज तहफ़ुज़ की अपील। जाती जी नारी सफूरा जाती जे नौजवान अब्दुल शकूर सां सेशन कोर्ट अमरकोट में प्यार परणो करे छॾियो। हुन मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त असां पंहिंजी रज़ा मर्ज़ी सां शादी कई आहे, जंहिं तां मुंहिंजे माइटनि मां जान जो ख़तरो आहे। हुन चयो त जुमो वल्द मुघी, बाबू वल्द मुघी, मोहम्मद शरीफ वल्द जुमो, इब्राहिम वल्द बाबू, अशरफ वल्द शरीफ, अली वल्द शरीफ जेके असांखे मुंहिंजे माइटनि खे धमकियूं ॾेई रहिया आहिनि। हिननि मां असांखे जानी माली नुक़सान जो ख़तरो आहे। हिननि चयो त माइटनि पारां दाख़िल करायल कूड़ो केस ख़त्म कयो वञे। हुननि आई जी सिंध SSP उमरकोट खां तहफ़ुज़ जी अपील कई आहे। वधीक ख़बरूं ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।